बे न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कयूं पिया ठटो खां। मुख़्तियारकार मीरपुर साकरो पारां वापारनि खे रेट लिस्ट जारी न करण ते वापारनि दुकानदारनि आम वापेजी वारनि शयुनि जा अघ चोट चाढ़े छॾिया। घाटे टोड़ अघनि जे इज़ाफ़े खां पोइ पूरो तबिको महांगाई जे चकीअ में पिड़जी रहियो आहे। तालके जे शहरनि मीरपुर साकरो, घारू, गुजू, धाबेजी, गुलामलाई, बुहारा समेत ॿियनि नंढनि वॾनि शहरनि में महांगाई जो जिन काबूअ में अची न सघियो। वापारनि ऐं दुकानदारनि रमज़ान जे भलारे महीने जो एहतराम कंदे खाधे पीते जी सभिनी शयुनि जहिड़ोक फ्रूट, भाॼियुनि, गोश्त, मच्छी, अटो, खाजुर, तेल, खंडु, चांवरनि जा अघ पिणु चाढ़े छॾिया। जॾहिं त वापारनि ऐं दुकानदारनि जे अहिड़ी हिक हठीअ खां पोइ इंतिज़ामिया उगूर निंड पियल आहे। शहर जे रहवासियुनि इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त उन्हनि खिलाफ़ कार्रवाई करे रेट लिस्ट जारी कई वञे। रिपोर्ट करे रहिया मोहम्मद अशरफ, ख़ासि कैली ब्यूरो चीफ, बे न्यूज़ ठटो।